ओगण में आल पार्टीज़ एक्शन कमेटी जी सद ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी, क़ौमप्रस्त, वापारी तंज़ीमन ऐं शहरनि मंशिया ऐं ॿियनि समाजी बराए ख़िलाफ़ वॾी एहतजाजी रैली कढी धरणो वञो। ओगण में आल पार्टीज़ एक्शन कमेटी जी सद ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी, क़ौमप्रस्त, वापारी तंज़ीमन, वापारनि ऐं शहरनि पारां मंशियात ऐं ॿियनि समाजी बराए ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली पुराणी बस स्टॉप खां लाला हफ़ीज़ पुठाण ऐं मुमताज़ वगण जी अॻुवाणी में निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी मख चौक ते पहुती, जिते मुज़ाहिरीन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वञो। एहतजाज कंदड़नि मंशियात जी वकरी ख़िलाफ़ ऐं 10 ॾींहं अॻु फ़ौत थियल नौजवान मुतसरतनियूं जी खूह सां इंसाफ़ लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि लाला हफ़ीज़ पुठाण, कारी मोहम्मद उस्मान मग़ेरी, मुमताज़ वगण, अलरखियो बुर्डो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वगण ऐं भरपासी जे इलाइक़नि में पुलिस जी सरपस्ती हेठ मंशियात जो कारोबार हली रहियो आहे, जॾहिं दाइश जहिड़ी ख़तरनाक मंशियात जे आम वकरे सबबु केतिरनि ई नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह थी चुकियूं आहिनि। इन्हनि चयो त मंशियात जा आदी नौजवान निशी जी पुराई लाइ चोरियूं करण ते मजबूर थियनि था, जंहिं सबबु इलाइक़े जो अमन अमा पिणु सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। अॻुवाणनि इल्ज़ाम हणियो त पुलिस मंशियात फ़रोशनि ऐं जाइ जे अॾनि तां मुबीना तौरु बदवसूल करे थी, जंहिं सबबु समाजी बरायूं वधी रहियूं आहिनि। इन्हनि वधीक चयो त 10 ॾींहं अॻु मुबीना तौरु निशो वापरण बैदि हिकु उताक में तड़पी फ़ौत थियल नौजवान मुतसरतनियूं जी क़त्ल केस में बि अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। वारसनि पारां केस दाख़िल करण बावजूदि पुलिस नियमज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे। मुज़ाहिरीन हुकूमत ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त वगण ऐं भरपासी जे इलाइक़नि मां मंशियात, जवा समेत ॿियनि समाजी बराइनि जो मुकमल ख़ात्मो आंदो वञे ऐं नौजवान मुतसरतनियूं जी खूह सां इंसाफ़ कंदे जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधीक वधायो वेंदो।